अस्सलाम वालेकुम नाज़रीन, घड़ी टीवी न्यूज़ में वली कार और है मारवी थी सबका पहले शाम का नाज़रीन हेडलाइंस। कराची यूनिवर्सिटी आपघाती हमले की जांच में अहम अगबराई, कानून लागू कंदड़ इदारनि जो स्कीम पेट्रियट सोसाइटी में औरत जे वालिद जे घर ते छापो। CDD ज़रिए व्हाट्सएप लैपटॉप ऐं ॿिया दस्तावेज़ कब्ज़े में वठी करे के सील कयो वियो। घर मां सरकारी नंबर प्लेट वारी गाॾी में अचु वञु थींदी रही आहे। साॻी घर मां कुझु हफ़्ता अॻु बमबार औरत जी भेण अस्मा जी शादी थी हुई। यूनिवर्सिटी ते आपघाती हमलो कंदड़ औरत जा 6 भेण भाइर आहिनि। संदसि हिकु भेण PhD डॉक्टर आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान की दावत ते सऊदी अरब रवानो थी वेंदो। वॾी खाते जे तर्जुमान मौसम पंहिंजे 3 ॾींहं जे दौरे दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी क़यादत सां वतरफ़ा लाॻापनि ते ॻाल्हियूं कंदो। ज़रीन मौसम वज़ीर आज़म वफ़द सां गॾु इस्लामाबाद मां ख़ासि जहाज़ ते सऊदी अरब रवानो थींदो। वॾी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अहम वज़ीर बि वज़ीर आज़म सां गॾु सऊदी अरब ईंदा। लाहौर जी CCPO पंजाब असेंबली समेत सॼे शहर जी सिक्योरिटी हाई अलर्ट करण जी हिदायत करे छॾी। CCPO लाहौर जो चवणु आहे त अमन मान बरक़रार रखण शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त पहिरीं अमलियत आहे। कंहिं बि शख़्स खे कानून हथ में खणण जी इजाज़त हरगिज़ न ॾिनी वेंदी। पंजाब असेंबली ऐं उन जे भरपासे गश्त वधायो वियो। एहतसाब अदालत लाहौर में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पंजाब जे चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज ख़िलाफ़ नेब जे 3 रेफरेंसिस ते अॼु ॿुधणी थी रही आहे। शहबाज शरीफ ऐं हमज़ा शहबाज हाज़िरी खां छूट लाइ दरख़्वास्तूं एहतसाब अदालत लाहौर में जमा कराए छॾियूं। दरख़्वास्तनि में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त शहबाज शरीफ सऊदी अरब जे दौरे ते 27 अप्रैल खां 1 मई ताईं वञी रहियो आहे। हमज़ा शहबाज अॼु सूबाई असेंबली जे इजलास में पेश थी न सघंदो। मुल्क में आम चूंडूं ईंदड़ साल जी ॼाणी ते थींदियूं। अॻूणे सदरात सिपली ज़रदारी सां रिवायती ईंदड़ आम चूंडूं हाणोकी पार्लियामेंट जो मुदो पूरो थियण बाद ईंदड़ साल जे आख़िर में थींदियूं ऐं इन चूंडियुनि ताईं हाणोकी हुकूमत इत्तेहादी इक़्तिदार में रही अवाम जी ख़िदमत कंदो रहियो। ऐवानी सदर वीरान ऐं बर्बाद लॻी रहियो आहे। हू जॾहिं उते ईंदा त ऐवानी सदर जूं रौनकूं ॿीहर बहाल करे छॾींदा। हाणोकी हुकूमत खे वॾा चैलेंजेस मिलिया आहिनि। क़ौमी मईशत तबाह थी वई आहे। मुल्क गुनागो मसइलनि जे वरछड़ियल आहे। आवाम महांगाई जो शिकार आहे। गुज़िरियल हुकूमत वॾी लाॻापनि खे बि तबाह करे छॾियो। समूरा मामला दुरुस्त करण लाइ हुकूमत ऐं वक़्त ऐं सख़्त महिनत करणी पवंदी। घोड़की जे इलाइक़े सरहद वेझो जहिड़े दौरान जवाबदार नौजवान खे क़तल करे छॾियो। भित जे मामले तां सुमरा बिरादरी जी विंदुरनि में झेड़ो थी पियो। जवाबदारनि लठियूं ऐं कुआड़ियूं हणी नौजवान दिलबर सुमरो खे क़तल करे छॾियो। औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मक़बूल जमड़ तालके अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वासन हवाले करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिजावल जिले जे भरिसां विंदुरनि में झेड़े दौरान जवाबदारनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। ॻोठ एतवाराबाद कोरकाणी में कोरकाणी बिरादरी जी विंदुरनि में ज़मीन जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में नेमतुल्ला कोरकाणी मारिजी पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई, तो बि जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो। मुल्क में कोरोना वायरस वधीक 94 नवनि केसनि जी तस्दीक। NIH मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 17,470 टेस्टूं कयूं पियूं। गुज़िरियल 24 कलाकनि में हाकारी केसनि जी शरह 0.4% रही। सॼे मुल्क में अस्पतालनि में 135 मरीज़नि जी हालत गणिजी चुकी आहे। नेटो यूक्रेन में मुदाख़लत कई त संगीन नतीजा भोगणा पवंदा। रूस तरफ़ां बिजली छेड़ो तेज़ रफ़्तार ऐं सख़्त जवाब ॾिनो वेंदो।
रूसी सदर व्लादिमीर पुतिन वाज़ेह कयो आहे त इसराइल जे ख़तरो पैदा करण ते तेज़ तरीन जवाब मिलंदो। मॉस्को कीव सां ॻाल्हियुनि खां इनकार न कयो आहे। कंहिं सिफ़ाती तौर माइदे ताईं पहुचण जी उम्मीद आहे। मुदाख़लत रूस लाइ ख़तरनि जो कारण बणिजी रही आहे। जवाबी वार लाइ एटमी मिसाइलनि समेत हर क़िस्म जा हथियार मौजूद आहिनि। ज़रूरत पवण ते उन्हनि मिसाइलनि जो इस्तेमालु कयो वेंदो। हू यूक्रेन खे अहिड़ा हथियार ॾींदड़नि ते बि नज़र रखियो वेठा आहिनि। अमेरिकी बचाव वारे इदारे पेंटागन रूस जे एटमी जंग वारनि धमकियुनि खे गैर ज़िम्मेवार अमल करार ॾई छॾियो। तर्जुमान जॉन किर्बी जो चवणु आहे त हू रूसी पड़ी वसी जे दफ़्तरनि खे रद्द कनि था। रूसी अख़बारनि जे बयान काफ़ी संजीदा नाहे। एटमी जंग अहिड़ी शइ नाहे जो हर हंधि उन जूं धमकियूं ॾिजनि।